बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम बहरान क्लिनिक। ऐं आहियां डॉक्टर फारूक टालपुर। अॼु असां सां गॾु आहिनि डॉक्टर मोइनुद्दीन पीर मोइनुद्दीन शाह साहब, पाण कंसल्टेंट ऑन्कोलॉजिस्ट आहिनि। डॉक्टर मोइन, पहिरीं त इहो चाहींदुसि त बुनियादी तौर ते कैंसर हिकिड़ी नॉन कम्युनिकेबल डिज़ीज़ आहे, यानी कि हिकु शख़्स खां ॿिए शख़्स ताईं लॻे त नथी, पर इन जो जेको इंसिडेंस आहे उहो असां वटि पाकिस्तान में केतिरो आहे, ऐं तव्हां सम्झो था त इन जा रजिस्टर्ड केसिस असां वटि केतिरा हूंदा, अनरजिस्टर्ड जेके असांखे ख़बर बि न आहे त उहे केसिस हिन वक़्तु हूंदा, त इन जो इंसिडेंस केतिरो हूंदो ऐं हिन जो कीअं थो कैंसर आहे छा? ॾिसो, हूअं पाण अगरि इंसिडेंस जी ॻाल्हि कयूं या डेटा जी ॻाल्हि कयूं, जीअं तव्हां पुछो त केतिरो थिए थो, त उन लाइ त असांखे हिकिड़ी नेशनल क़िस्म जी रजिस्ट्री खपे जेको सभिनि हॉस्पिटल्स जो डेटा असां वटि हुजे। ईअं इन हवाले सां असांजो जेको पंहिंजो पेरेंट इदारो आहे एटॉमिक एनर्जी जो, हुननि में हॉस्पिटल उनजा तक़रीबन 20 हॉस्पिटल्स आहिनि जेके पूरे पाकिस्तान में फैलियल आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते। सिंध में उन्हनि जा 5 सेंटर आहिनि। असां वटि डेटा इहो कलेक्ट थिए थो। उन में अगरि ॾिठो वञे त असां जेको सिंध जो रीजन आहे, इन में टॉप ते 3 बीमारियूं, हिकिड़ो त हेड एंड नेक यानी वात जो ऐं ओरल कैंसर्स वग़ैरह इहे थियनि था। मायुनि में पहिरें नंबर ते ब्रेस्ट कैंसर आहे। ठीकु आहे। अगरि ओवरऑल हूअं डेटा तव्हां ॾिसो त लॻभॻि साल में 90,000 मायूं जेके आहिनि इन सां डायग्नोस थियनि थियूं, जंहिंमां हाफ देरि सां पुॼण जे करे या सही तरह डायग्नोस न थियणु घुरिजे या लिकाइण जे करे अबाउट 40 to 45,000 जेके आहिनि उहे डेथ्स थियनि थियूं। अच्छा, यानी हिन जो जेका मॉर्टेलिटी आहे उहा तक़रीबन अधु आहे। जी बिल्कुलु। उहो इन करे सिर्फ़ु लिकाइण जे करे, देरि सां डॉक्टर ताईं पुॼण जे करे या पंहिंजा सिम्टम्स ज़ाहिर न करण जे करे, जीअं तव्हां शुरू में चयो त असां वटि इहो हिकिड़ो टैबू आहे, हिकिड़ो सोशल स्टिग्मा आहे, उन जे करे। न त हूअं ॾिठो वञे त हीअ अगरि जल्दी तशख़ीस थी वञे त क़ाबिल इलाज बीमारी आहे। ठीकु आहे। त ईअं ई मर्दनि में हेड एंड नेक वात जो कैंसर, मायुनि में ब्रेस्ट कैंसर, ऐं उन खां पोइ खाधे जी नाली जा जेके कैंसर आहिनि उहे असां वटि हिते सिंध जे रीजन में काफ़ी कॉमन आहिनि, जेके असां रोज़मर्रा में ॾिसूं था। हाणे कॉज़िस में अगरि ॻाल्हि कजे स्पेसिफिकली वात जे कैंसर जो, त उहो कंहिंखां लिकियल ठकियल कोन्हे। उन ते गवर्नमेंट बि कमु कंदी रहंदी आहे। पान, गुटको, सुपारी या सिगरेट वग़ैरह इन्हनि जे करे इहे कॉमन आहिनि, खाधे जी नाली जा कैंसर। ब्रेस्ट में थोरो सिनेरियो चेंज आहे। ब्रेस्ट जे हवाले सां अगरि ॻाल्हि कजे, छाती जे कैंसर जे हवाले सां, त उन में अपेरेंटली तव्हां ॾिसंदा त कहिड़ो कॉज़ कोन हूंदो। उन में मायुनि जे अंदरि जेके खुलिया सेल्स आहिनि, ब्रेस्ट सेल्स, उन्हनि में को जेनेटिकल म्यूटेशन्स हुजनि, ख़राबियूं हुजनि, जेके कुझु इलाही अरसे खां पोइ वधीक ख़राबियुनि जो नतीजो रिज़ल्ट कराइनि ऐं कैंसर कराइनि। बाक़ी हूअं इहो आहे त नंढी उमिरि में महीना अचणु, देरि सां महीना बंदि थियणु, हॉर्मोन्स जो या कॉन्ट्रासेप्टिव जो इस्तेमालु आहे, या ॿार न थियणु, ब्रेस्ट फीड न कराइणु, इन्हनि जी वजहुनि सां रिस्क वधे थो हिकिड़ी माई में त कैंसर थी सघे थो। ॿियो फैमिली हिस्ट्री हुजे, फैमिली हिस्ट्री में कहिड़ी ज़रूरी न आहे त छाती जो पंहिंजो कैंसर, ओरुनि जो बि थी सघे थो, खाधे जी नाली जो बि थी सघे थो। इहो वरी जेनेटिक मसइलनि में अची थो वञे। ठीकु। हाणे हिन में असां जेकॾहिं ॾिसूं था त कुझु अहिड़ा फैक्टर्स बि आहिनि, जीअं तव्हां ॿुधायो त वात जो कैंसर आहे, त उन वात जे कैंसर में कुझु अहिड़ा फैक्टर्स आहिनि जिन खे असां मॉडिफाए करे पंहिंजे वात जे कैंसर खे महफ़ूज़ करे सघूं था, यानी उन जो प्रिवेंटिव मेयर वठी ऐं असां वात जे कैंसर खां असां पंहिंजे सोसाइटी जे माण्हुनि खे बचाए था सघूं। ब्रेस्ट कैंसर में कहिड़ा मॉडिफाइड ऐं फैक्टर्स आहिनि जिन खे असां जेकॾहिं अप्लाई कयूं त असां कैंसर खां बची सघूं था, ऐं कहिड़ा नॉन मॉडिफाइबल फैक्टर्स आहिनि? ॾिसो, नॉन मॉडिफाइबल में त जेको अगरि जेनेटिकली को मसइलो आहे, ठीकु आहे, यानी ख़ानदान में जेकॾहिं अगरि रनिंग आहे त उहो एट रिस्क आहिनि, उनखे त तव्हां नथा तब्दील करे सघो। ठीकु आहे। बाक़ी महीना जल्दी अची वञणु या देरि सां बंदि थियणु, उन लाइ तव्हां पंहिंजे डॉक्टर खे कंसल्ट करे सघो था, मेडिकेशन वठी सघो था। ॿियो इहो ई आहे त टाइम ते शादी थियणु, ॿार थियणु, ब्रेस्ट फीड कराइणु, ऐं अहिड़ियूं के अनरजिस्टर्ड जेके दवाऊं या अहिड़े बग़ैर कंहिं मशवरे जे कॉन्ट्रासेप्टिव्स या हॉर्मोनल थेरेपीज़ जेके पाण मायूं इस्तेमालु कनि थियूं अॼुकल्ह, उहे न करणु, उहे अगरि छॾे ॾियनि, ऐं ॿियो हेल्दी लाइफ स्टाइल गुज़ारियूं, पंहिंजो खाधो पीतो साफ़ु सुथिरो हुजे, सुठो हुजे, त इन्हनि शयुनि खां बचिजी सघिजे थो, प्रिवेंट करे सघिजे थो। यानी प्रिवेंटिव मेयर्स जेकॾहिं असां वठूं त इन्हनि में इहे मॉडिफाइबल फैक्टर्स जेके आहिनि उन्हनि में असां कोशिशि इहा कयूं
त जेकॾहिं शादी देरि सां थी आहे त टाइम सां शादी थियणु खपे, ॿारनि जो थियणु आहे त ॿार पंहिंजे टाइम सां थियणु खपनि। ऐं असां वटि जेको हिकिड़ो ट्रेंड आहे अर्ली मैरिजिस जो, उनखे वाधि ॾियणु घुरिजे। ठीकु आहे, उन ते बि थोरो कंट्रोल हुजणु घुरिजे न। ऐं बाक़ी जेकॾहिं शयूं नॉन मॉडिफाइबल आहिनि, मिसाल हिकिड़ो ख़ानदान में हलंदड़ हिकिड़ो मर्ज़ु आहे, उहो उनखे असां नथा रोके सघूं। बाक़ी जेकॾहिं कुझु शयूं आहिनि त उन्हनि खे पंहिंजे कंसल्टेंट सां राब्तो करे पंहिंजे उन हिसाब सां अगरि को माहवारी जो मसइलो आहे, कुझु बॉडी में चेंजिस आहिनि, ठीकु आहे, त उन लाइ मेडिकेशन वठनि, सही तरह चेकअप कराइनि। ठीकु आहे। त जेके अगरि का शइ ख़ुदा न ख़ास्ता ख़राबु थिए पई या मसइलो थिए पियो त जल्दी पकड़िजी पवंदी। ठीकु। डॉक्टर साहिबु, सिम्टम्स हिन जा कहिड़ा आहिनि ऐं कीअं हिनखे ख़बर पवे त इहो कैंसर आहे? ॾिसो, इन में असीं जेके बि असांजो भेणूं मावरियूं जेके ॿुधनि पियूं, उन्हनि खे हिकिड़ो तरग़ीब ॾींदा आहियूं असीं, जंहिंखे असीं चवंदा आहियूं सेल्फ एग्ज़ामिनेशन, ख़ुदकार चेकअप। ठीकु आहे। उन में असांजो इहो हूंदो आहे त कॉमनली जॾहिं पंहिंजी जेके असांजूं अहिड़ियूं ख़वातीन आहिनि जेके अबव मेंस्ट्रुएशन एज खां मथे जूं आहिनि, 20 एंड प्लस 45 ताईं जेके, या अञा 20 खां त पंहिंजो एग्ज़ामिनेशन त पंहिंजो पाण कनि न। अच्छा, ये बाक़ी छो त ॾिसो न, छाती में मूंखे इहो ॿुधायो त मतिलबु कहिड़ी एज में इहो कॉमन आहे? ॾिसो, कॉमन जेको आहे उहो असांजो जेको मिडिल एज आहे 35 खां वठी 55 जे दरमियान कॉमनली रिपोर्ट थिए थो। नंढी एज में रिपोर्ट थी सघे थो, वॾी में थी सघे थो, कॉमन इहा एज आहे। ठीकु आहे। इन में जेके लेडीज़ आहिनि, हाणे उन में असीं जेको तजवीज़ कंदा आहियूं त उन में इहो हूंदो आहे त पहिरीं त पाण चेकअप, जेके सिम्टम्स जी तव्हां ॻाल्हि कई, अगरि हू पंहिंजी छाती में या छाती जे आसपास का गिल्टी महसूसु कनि, ॻोड़ी महसूसु कनि, या छाती जो साइज़ घटि वधि महसूसु थिए, या उन ते मथां कंहिं हिकिड़े छाती ते या ॿी ते ॻाढ़ाण अचे, या निपिल अंदरि हली वञे, या निपिल मां डिस्चार्ज अचे, जीअं रत वारो या पाणी टाइप, ठीकु आहे, त अहिड़ी का अलामत थिए पई त उन लाइ पंहिंजे डॉक्टर सां कंसल्ट कनि। ठीकु आहे। उनखे पहिरीं पाण में घर में बि रोज़ाना चेक कनि, तॾहिं कपिड़ा मटाईंदे या कमकार कंदे पंहिंजो चेकअप करे वठनि त को असांजे छाती में को महसूसु त कोन थी थिए अहिड़ी शइ। छो त कॾहिं कॾहिं गिल्टियूं नंढियूं हूंदियूं आहिनि, ॿाहिरि ज़ाहिर न आहिनि थींदियूं, पर हथु लॻाइण ते थी सघे थो उन्हनि खे महसूसु थिए, त उहो इहे सिम्टम्स अगरि आहिनि या बग़ल में आहिनि त उन लाइ डॉक्टर ॾांहुं डायरेक्ट पंहिंजे कंसल्ट कनि। ठीकु। पोइ जेको डॉक्टर आहे उहो तशख़ीस जो अमल शुरू कंदो। ठीकु। यानी हिन में कंहिं क़िस्म जी तकलीफ़, को सूर, को पेन या बुखार थी सघे थो, पेनलेस बि थी सघे थो। बुखार अगरि उन इग्नोर कया आहिनि, सिम्टम काफ़ी वधी वञे त पोइ शुरू वारे सिम्टम्स में इहो न आहे। शुरू वारे सिम्टम्स में हिकिड़ी गिल्टी, आम गिल्टी बि महसूसु थी सघे थी। हाणे ज़रूरी न आहे उहा बीमारी जी हुजे, अगरि बीमारी जी हूंदी बि त पेन हुजे न हुजे उहो डिपेंड करे थो। नॉर्मली इहे गिल्टियूं थींदियूं आहिनि, थी सघनि थियूं, नॉर्मली नॉन कैंसरस बि आहिनि, कैंसर नॉन कैंसरस बि हूंदियूं आहिनि। इन करे डॉक्टर न पई पाण महसूसु कनि, अगरि थिए पई त पोइ डॉक्टर खे चेकअप कराइनि। ठीकु। ताकी अगरि, छो त उनमें डिफरेंशिएट असांखे करिणो आहे, बेनाइन नॉन कैंसरस आहिनि या कैंसरस आहिनि, उहो त तशख़ीस ॿुधाईंदी। ठीकु आहे। पर हुननि खे इहो अगरि सिम्टम थिए पियो ॻोड़ी जो, या निपिल अंदरि हली वई आहे, या हुन मां डिस्चार्ज थिए पियो, या ॿिए हंधि किथे गिल्टियूं महसूसु थियनि पियूं, या छाती जो साइज़ में फ़र्क़ु आहे, त उहो फ़ौरन पंहिंजे डॉक्टर खे कंसल्ट कनि। यानी जेकॾहिं का बि इन क़िस्म जी निशानी हुजे त डॉक्टर खे ॾेखारणु तमामु घणो लाज़मी आहे। बिल्कुलु। या उनजो जीअं पाण वटि सेल्फ मेडिकेशन जो आहे त भई को बुखार थी वियो या सूर थी वियो त सूर जी गोड़ी या ॻोड़ी थी वई त को अहिड़ी ॻोड़ी खे ॾिसो, इहो असां वटि लिटरेसी जो आहे न, असां सेल्फ मेडिकेशन कंदा आहियूं। सही। ठीकु आहे। का सिम्टम हूंदी आहे, असां उनखे ट्रीट करण जी कोशिशि कंदा आहियूं, कॉज़ खे ट्रीट न कंदा। हाणे गिल्टी त थी वई, हाणे असां सोज़िश जी दवा डॉक्टर खां वठी छॾी, या सूर थी पियो सूर जी दवा खाई छॾी, पर अंदरि में त बीमारी आहे न, उनजी सही तशख़ीस कोन थी आहे। इन करे लाज़मी आहे त उहो डॉक्टर खे कंसल्ट कराइनि, चेक कराइनि। ठीकु आहे। इन जे लाइ ज़रूरी न आहे त कोई मल्टीपल नोड्यूल्स हुजनि, हिकिड़ी जेकॾहिं ॻोड़ी आहे तॾहिं बि इहो कैंसर थी सघे थो, जेकॾहिं मल्टीपल आहिनि त इनखे हाणे इन जे लाइ ज़रूरी इहो ई आहे त उनजी जेका आहे सा असेसमेंट पाण करे, उहा ख़ातून या उहा छोकिरी पाण ई उनखे उनजी एग्ज़ामिनेशन करे त किथे उनखे अहिड़े क़िस्म जी का ॻोड़ी या भई मिसाल जेकॾहिं कोई डिस्चार्ज आहे त उहो त नज़र अचे थो, पर जेकॾहिं का ॻोड़ी आहे त उनजी ॻोड़ी आहे, रंग चेंज थियो आहे, साइज़ चेंज महसूसु थिए थो, सुजल महसूसु थिए थो, त फौरन चेकअप कराए। ठीकु। गायनेकोलॉजिस्ट खे या सर्जन खे जंहिंखे उहो प्रिफर कनि। ठीकु। कहिड़े स्टेज में ताईं सम्झो था त हिन जी तशख़ीस थी वञे त हिन जो बहितर इलाजु आहे? ॾिसो,
जीअं हर साल स्लोगन हूंदो आहे ब्रेस्ट कैंसर जे हवाले सां, सही जल्द तशख़ीस मुकम्मल इलाज। सही त जेतिरो जल्दी तशख़ीस थींदो ओतिरो ई मुकम्मल इलाज पूरी तरह ठीकु थियण जा चांसिस वधीक हूंदा। ठीकु आहे। त असां कोशिशि कंदा आहियूं त स्टेज 1 ऐं 2 में अगरि थी थो वञे त उनजो माशाल्लाह पूरी ज़िंदगी जो सवाल आहे, छो त औरत घर जो हिकिड़ो अहम हिसो आहे। उहा अगरि डाउन थिए थी त सॼे घर ते असरु पवे थो। सही त उहो पंहिंजो जल्द तशख़ीस थी वेंदी, सही इलाज थी वेंदो त उहो पंहिंजे घर जो ख़्यालु सही तरह रखी सघंदी, सेहत जो ख़्यालु सुठो रखी सघंदी। त इन करे स्टेज 1 ऐं 2 में जल्दी पुॼे त बहितर आहे।